अहम ख़बर के ॾियूं त ठटे में पीपी अॻवान सादिक मेमण जी सदारत हेठ 27 फरवरी ते ऐलानियल लॉन्ग मार्च जी तैयारियुनि बाबति इजलास थियो आहे। इजलास में सूबाई वज़ीर नासिर शाह, मुकेश कुमार चावला, शर्जील इनाम मेमण ऐं ॿिया शरीक थिया आहिनि। इजलास दौरान 27 फरवरी ते ऐलानियल लॉन्ग मार्च जे रूट ऐं रस्ते जी तब्दीली बाबति गौर वीचार थी रहियो आहे। अहम ख़बर ॾियूं पिया ठटे में पीपी अॻवान सादिक मेमण जी सदारत हेठ 27 फरवरी ते ऐलानियल लॉन्ग मार्च जी तैयारियुनि बाबति इजलास थियो आहे। इजलास में सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह, मुकेश कुमार चावला, शर्जील इनाम मेमण ऐं ॿिया शरीक आहिनि। इजलास दौरान 27 फरवरी ते ऐलानियल लॉन्ग मार्च जे रूट ऐं रस्ते जी तब्दीली बाबति गौर वीचार थी रहियो आहे। अहम ख़बर ॾियूं पिया ठटे में पीपी अॻवान सादिक मेमण जी सदारत हेठ 27 फरवरी ते ऐलानियल लॉन्ग मार्च जी तैयारियुनि बाबति इजलास थियो आहे। इजलास में सूबाई वज़ीर नासिर शाह, मुकेश कुमार चावला, शर्जील इनाम मेमण ऐं ॿिया शरीक आहिनि। इजलास दौरान 27 फरवरी ते ऐलानियल लॉन्ग मार्च जे रूट ऐं रस्ते जी तब्दीली बाबति गौर वीचार थी रहियो आहे। अहम ख़बर ॾेई रहिया हूं ठटे में पीपी अॻवान सादिक मेमण जी सदारत हेठ 27 फरवरी ते ऐलानियल लॉन्ग मार्च जी तैयारियुनि बाबति इजलास थियो आहे। हवाले सां ठटे खां ढती टीवी न्यूज़ जी रिपोर्टर हिज़बुल्ला छुट्टो लाइन ते मौजूद आहे। जी हिज़बुल्ला। ठटे में कश्मीर 27 फरवरी ते पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां ऐलानियल लॉन्ग मार्च जी तैयारी के सिलसिले में ठटे में पीएस पार्टी उनके अहम इजलास शुरू थी गया है। जो ठटे में मेमण हाउस के सूबाई वज़ीर नासिर शाह, मुकेश चावला, सचिन इनाम मेमण सभी मुख्तलिफ पार्टी अॻवान शिरकत कई है। पीपी के जिले सदर वॾे वज़ीर के खास मामून सादिक मेमण जी सदारत इजलास जारी है, जैमें रियाज शाह शिराजी, हाजी अली जरदारी के अलावा ॿिया पाकिस्तान पीएस पार्टी जिले अहदेदार शरीक थिया आहिनि। वॾी महिरबानी रहमतुल्लाह तफ़सील ॾियण जे लाइ।